ओम शांति। अॼु जी मिले तारीख़ 20/4/2024। मिठा मिठा बाप दादा चवनि था मीठे मीठे ॿार तव्हांखे योग बल सां हिन खारी चैनल खे पार करे घर हलणो आहे। इन करे जिते वञिणो आहे हुनखे यादि करो, इन ख़ुशी में रहो कि हाणे असां फ़क़ीर सां अमीर ठहिण वारा आहियूं। प्रश्न दैवी गुणनि जी सब्जेक्ट ते जंहिं ॿारनि खे ॿारनि जो ध्यानु आहे उनजी निशानी छा हूंदी? उत्तर आहे उन्हनि जी बुद्धि में रहंदो आहे जहिड़ो कर्म असां कंदासीं असांखे ॾिसी ॿिया कंदा। कॾहिं कंहिंखे तंग न कंदा, उन्हनि जे मुख सां कॾहिं उल्टा सुल्टा शब्द न निकिरंदा। वो कॾहिं कंहिंखे बि तंग न कंदा, उन्हनि जे मुख सां कॾहिं बि उल्टा सुल्टा शब्द न निकिरंदा। मनसा वाचा कर्मणा कंहिंखे दुख न ॾींदा। बाप समान दुख हरता सुख करता, सुख ॾियण जो लक्ष्य आहे तॾहिं चईंदासीं दैवी गुणनि जी सब्जेक्ट ते ध्यानु आहे। मनसा वाचा कर्मणा कंहिंखे बि दुख न ॾींदा। उहा बाप समान ठही करे सुख ॾियण जो लक्ष्य रहंदो तॾहिं चईंदासीं दैवी गुणनि जी सब्जेक्ट ते ध्यानु आहे। ओम शांति। मिठा मिठा रूहानी ॿारनि प्रति रूहानी बाप सम्झाइनि था। ये यादि जी यात्रा बि सिखलाईंदा आहिनि। यादि जी यात्रा जो अर्थ बि ॿार सम्झंदा हूंदा। भक्ति मार्ग में बि सभु देवता आहिनि कि शिव बाबा खे यादि कंदा आहिनि, परंतु इहो पतो न हुयो कि यादि सां ई विक्रम विनाश थींदा। भक्ति मार्ग में सिर्फ़ु ई भॻवान खे यादि कंदा आहिनि, लेकिन ईअं न सम्झंदा आहिनि कि यादि सां ई विक्रम विनाश थींदा। ॿार ॼाणंदा आहिनि बाप पतित पावन आहे, उहो ई पावन ठाहिण जी युक्ति ॿुधाईंदा आहिनि। आत्मा खे ई पावन ठहिणो आहे न, आत्मा खे ई पावन ठहिणो आहे, आत्मा ई पतित ठहींदी आहे। ॿार ॼाणंदा आहिनि भारत में ई बाप अची करे यादि जी यात्रा सिखलाईंदा आहिनि। भारत में ई अची करे बाबा असांखे यादि जी यात्रा सिखलाईंदा आहिनि। ॿिया किथे बि सिखलाए न सघनि। भारत ई बाबा जो अवतरण स्थान आहे। जिस्मानी यात्रायूं त ॿारनि ॾाढी कई आहे, इहा यात्रा सिर्फ़ु हिकु बाप ई सिखलाईंदा आहिनि। त बाबा हाणे असांखे यादि जी यात्रा सिखलाइनि था न। यादि जी यात्रा अर्थात बाबा खे यादि करे, बाबा खे जेतिरो जेतिरो यादि कंदासीं ओतिरो असांजा विक्रम विनाश थींदा आहिनि। बाबा खे यादि करण सां जेतिरी जे यात्रा ते माण्हू वेंदा आहिनि न, सोचंदा आहिनि यात्रा ते वेंदासीं त पाप धुलिजी वेंदा। हिते न बाबा यादि जी यात्रा सेखारींदा आहिनि कि कीअं कर्म करे उहे पंहिंजे खे आत्मा सम्झी बाप खे यादि करो त कर्म बि थींदो वेंदो। बाबा खे परमधाम में यादि बि कंदा वेंदासीं तीअं बाबा असां गॾु आहे त असांजा पाप बि धुलिजी वेंदा। त इहे जी यादि जी यात्रा, हलंदे फिरंदे खाईंदे पीअंदे असां यात्रा ते आहियूं, बाप खे यादि करूं था। हाणे ॾिसो यात्रा ते बि माण्हू वेंदा आहिनि त सॼो समय यादि कंदा आहिनि न, असां फलाणे देवी देवताउनि जी दर्शन ते था वञूं, त जॾहिं खां यात्रा शुरू थींदी आहे उनजी यादि रहंदी आहे। पोइ भले खाईंदा पीअंदा घुमंदा आहिनि, बुद्धि में छा रहंदो आहे, असां फलाणे यात्रा ते था वञूं। त उहो ई असांखे बि हलंदे फिरंदे खाईंदे पीअंदे हाणे भॻवान खे मथे यादि करिणो आहे न। बाबा सां गॾु आहे मथे परमधाम निवासी। हाणे तव्हां ॿारनि खे बाप सम्झायो आहे माया जे कारण सभिनि जी बुद्धि खे बेसमझी जो तालो लॻे आहे न। माण्हू कॾहिं कॾहिं अहिड़ी बेसमझी जी ॻाल्हि कंदा आहिनि कि सम्झाइण ते बि न सम्झंदा आहिनि। त हाणे बि बाबा चवनि था सभिनि जी बुद्धि में बेसमझी जो तालो लॻे वियो आहे कि कोई भॻवान भॻवान जो यथार्थ नाम रूप देश काल ॼाणंदो ई न आहे, ॿुधाइण सां बि सम्झनि नथा। हाणे बाप द्वारा तव्हांखे मालूम पियो कि असां केतिरा समझदार आहियूं, धनवान ऐं पवित्र हुयासीं। असां पहिरियों धनवान ऐं पवित्र हुयासीं। सतयुग में असां वटि ॾाढो धन हुयो न, चईंदा आहिनि न भारत सोने जी चिड़िया हुई। हाणे सॼे असां सतयुग में पूरे विश्व जा मालिक हुयासीं। भारत सतयुग में पूरे विश्व जो मालिक हुयो है न, त भारतवासी बि पूरे विश्व जा मालिक हूंदा न। असां हाणे वरी खां स्वर्ग में वञूं था। बाप केॾी वॾी बेहद जी बादशाही ॾींदा आहिनि। लौकिक बाप करे करे लख करोड़ ॾींदा।
हिते त मिठो बेहद जो बाप बेहद जी बादशाही ॾियण आयो आहे, हिन करे तव्हां हिते पढ़ण आया आहियो न। कंहिं वटि आया आहियो? बेहद जे बाप वटि पढ़ण आया आहियो। बाबा अक्षर मम्मा खां बि मिठो हूंदो आहे। भल मम्मा पालना कंदी आहे, परंतु बाप उहो बि बाप आहे न, जंहिंसां बेहद जो वरसो मिलंदो आहे। बाबा अक्षर मिठो, बाबा अक्षर मम्मा खां बि मिठो आहे। छो जी बाबा अक्षर केॾो मिठो आहे। अगरि असां सम्झ सां चऊं बाबा मुंहिंजा आत्मा जो पीउ बाबा, त बाबा चईंदा आहिनि की बाप त बाप ई हूंदा न, जंहिंसां असांखे बेहद जो वरसो मिलंदो आहे। मां भले पालना कंदी आहे, लेकिन धन संपत्ति चीजूं त बाप खां ई मिलंदियूं आहिनि न। तव्हां हिते सुखी ऐं सदा सुहागिन ठही वेंदा आहियो। छो जी हिते सर्व संबंध बाप सां निभाईंदा आहियूं। त बाबा त असांजो पति बि आहे, त उहो त कॾहिं मरंदो न, है न। त हिन करे सदा सुहागिन ठही वेंदा आहियूं। वैसे सतयुग में न कॾहिं बि कोई विधवा न थींदो आहे। सतयुग में विधवा शब्द न हूंदो आहे। त जीअं जेकी बि स्त्रियूं हूंदियूं न, उहे सदा ई सुहागिन रहंदियूं। सतयुग में त कॾहिं अकाले मृत्यु बि न थींदी आहे। बाबा असांखे वरी खां छा ठाहिनि था न, इहे कोई नई ॻाल्हि न आहे। गायन बि आहे न, सुबुह जो अमीर हुयासीं, राति जो फ़क़ीर हुयासीं। असां सतयुग त्रेता सुबुह हूंदासीं, हुन समय असां अमीर हुयासीं। द्वापर कलयुग शाम ऐं राति हूंदा आहियूं, त असां फ़क़ीर थी वेंदा आहियूं। तव्हां बि सुबुह में अमीर ऐं बेहद जी राति में फ़क़ीर थी वेंदो आहे न। बाबा रोज़ु रोज़ु स्मृति दिलाईंदा आहिनि, ॿार कल्ह तव्हां विश्व जा मालिक अमीर हुयो, अॼु ऐं कल्ह जो ई खेल आहे। जे कल्ह सुबुह सतयुग सुबुह हुयो, अॼु कलयुगी राति आहे। त कल्ह असां विश्व जा मालिक अमीर हुयासीं, अॼु फ़क़ीर थी विया आहियूं। हाणे पोइ सुबुह ईंदी त असां सभु अमीर थी वेंदासीं। केतिरी सहज ॻाल्हि आहे। तव्हां ॿारनि खे ॾाढी ख़ुशी हुजणी खपे अमीर ठहिण जी। हाणे असांखे बाबा असांजी आत्मा खे बि ज्ञान गुण शक्तियूं ॾेई करे अमीर ठाहे थो। पोइ सतयुग में त असांखे धन संपत्ति मिलंदी ई सही। ब्राह्मणनि जो ॾींहुं, ब्राह्मणनि जी राति। हाणे ॾींहं में तव्हां अमीर ठहो था ऐं ठहींदा बि ज़रूरु, परंतु नंबरवार पुरुषार्थनि सां। लेकिन सतयुगी दुनिया में हलण लाइ असांखे दैवी गुणनि जी धारणा करणी आहे न। पोइ जो जेतिरो दैवी गुण धारण कंदो न, उन अनुसार उनखे उते धन संपत्ति मिलंदो। ॾिसो ईअं बि थींदो न, जंहिंमें जेतिरी नॉलेज हूंदी आहे उन अनुसार उनखे जॉब मिलंदी आहे, उन अनुसार उन्हनि खे पैसा मिलंदा आहिनि न। त नॉलेज इज़ सोर्स ऑफ इनकम। त हिते बि असां जेतिरो दैवी गुण धारण कंदासीं, दैवी संस्कार धारण कंदासीं, पंहिंजे कैरेक्टर्स खे सुधारंदासीं, बाबा जी ज्ञान खे जेतिरो सम्झंदासीं, ओतिरो असांखे सतयुग में धन संपत्ति मिलंदो। हाणे ॾींहं में तव्हां अमीर ठहींदा आहियो ऐं ठहींदा बि ज़रूरु, परंतु नंबरवार पुरुषार्थ अनुसार। बाप चईंदा आहिनि इहा हिकु खारी चैनल आहे। हाणे न इहे सतयुग कलयुग खां पोइ सतयुग अचण वारो आहे न, त इहे जीअं हिकु खारी चैनल आहे जंहिंखे असां पार कंदा आहियूं योग बल सां। हाणे बाबा जी यादि सां असां कलयुग खां सतयुग जी तरफ़ वञूं था। जिते वञिणो आहे हुनजी यादि रहणी खपे न। पहिरियों असांखे पंहिंजे घर परमधाम में वञिणो आहे, पोइ असां सतयुगी नई दुनिया में ईंदासीं। बाबा ख़ुदि आया आहिनि असांखे वठी वञण लाइ। भॻवानु ख़ुदि हिन सृष्टि ते सर्व आत्माउनि खे पावन ठाहे मथे वठी हलंदा। पोइ असां पंहिंजे पंहिंजे पार्ट अनुसार हेठि ईंदासीं। ॾाढो प्यार सां बाबा सम्झाईंदा आहिनि, मिठा ॿार तव्हां पावन हुया, 84 जन वठंदे वठंदे पते ठहिया आहियो। पोइ पावन ठहिणो ज़रूरु आहे। हाणे असांखे पावन ठहिणो ज़रूरु आहे। पावन ठहिण जो ॿियो कोई उपाय न आहे। तव्हां ॼाणंदा आहियो पतित पावन ईंदा आहिनि ऐं तव्हां उन्हनि जी मथे हली पावन ठहींदा आहियो, है न। पावन ठहिण जो ॿियो कोई उपाय न आहे। तव्हां ॼाणंदा आहियो पतित पावन ईंदा आहिनि ऐं तव्हां उन्हनि जी मथे हली करे असां पावन ठहींदा आहियूं। तव्हां ॿारनि खे ॾाढी ख़ुशी थींदी आहे की असां इहे पद पाईंदासीं, सतयुगी लक्ष्मी नारायण जो पद पाईंदासीं। मतिलबु हुते चईंदा न, यथा राजा रानी तथा सभु प्रजा। त हूंदा लक्ष्मी नारायण महाराजा महारानी, लेकिन असां सभु बि उन्हनि जहिड़ा ई गुण धारण कंदा आहियूं।
त तव्हांखे ॾाढी ख़ुशी हुजणी खपे की हाणे असां दैवी गुण धारण करे सतयुगी देवी देवता पद पाईंदासीं। छो जी देह में दैवी गुण हूंदा आहिनि, उन्हनि खे चईंदा आहिनि इहे त जीअं देवी आहे, त दैवी गुण धारण करणा आहिनि, बसि सतयुग में देवी देवता जीअं ठही वेंदासीं। बाप चईंदा आहिनि तव्हां 21 जन्मनि जे लाइ सदा सुखी रहंदव। बाप सुखधाम जो, रावण दुखधाम जो वरसो ॾींदो आहे। तव्हां ॿार हाणे ॼाणंदा आहियो रावण तव्हांजो पुराणो दुश्मन आहे, जे तव्हांखे 5 विकार रूपी पिंजरे में विधो आहे। रावण असांजो ॾाढो वॾो दुश्मन आहे, जंहिं असांखे 5 विकार रूपी पिंजरे में विधो अथईं। बाप अची करे असांखे कढंदा आहिनि उन पिंजरे मां। जेतिरो जो बाप खे यादि कंदा ओतिरो ॿियनि खे बि परिचय ॾींदा न। अगरि असां बाबा खे यादि कंदा रहंदासीं त असां में जो परिवर्तन ईंदो, असां ॿियनि खे बि ॿुधाईंदासीं न। यादि न करण वारा देह अभिमानी में देह अभिमान हूंदा, ऐं जेको बाप खे यादि ई न कंदा, दैवी गुण धारण ई न कंदा, उहो ख़ुदि जे ई देह अभिमान में रहंदा आहिनि। उहे न बाप खे यादि कंदा आहिनि, न बाप जो परिचय ॿियनि खे ॾेई सघंदा आहिनि। असां आत्मा भाउ आहियूं, घर में घर खां हिते आया आहियूं भिन्न भिन्न पाठ वॼाइणु। सॼो पाठ कीअं वॼंदो आहे इहे बि तव्हांजी बुद्धि में आहे। जेके पको निश्चय आहे उहो अची करे हिते रिफ्रेश थींदा आहिनि न। जेके पको निश्चय आहे उहो अची करे हिते रिफ्रेश थींदा आहिनि। इहा कोई अहिड़ी पढ़ाई न आहे जो तव्हांखे टीचर सां गॾु ई रहणो आहे। हिते त बाबा चईंदा आहिनि 7 रोज़ कोर्स करो ऐं पंहिंजे घरनि में ई वञी करे रोज़ु मुरली ॿुधो न। मुरली में छा आहे, 7 रोज़ जो कोर्स कयो, हुनजो विस्तार आहे। त बाबा चईंदा आहिनि की हाणे असां मधुबन जेकी जॻह आहे न, बाबा जो घर जिते शिव बाबा ईंदा हुया, त हुते ॿार वेंदा आहिनि रिफ्रेश थियणु। पोइ वापसि पंहिंजे घरनि में वञी करे पढ़ाई पढ़ंदा आहिनि। इहा कोई पढ़ाई अहिड़ी न आहे जो असांखे टीचर वटि रहणो ई आहे, न पंहिंजे घर में रहंदी पढ़ाई पढ़ी सघंदा आहियो। बाबा चवनि था पंहिंजे घर में रहंदे पढ़ाई पढ़ी सघंदा आहियो। सिर्फ़ु 1 हफ़्तो सुठी रीति सम्झो, पोइ ब्रह्मणी कोई खे 1 मास में, कोई खे 6 मास में, कोई खे 12 मास खां पोइ मधुबन वठी ईंदी आहे। बाबा चईंदा आहिनि निश्चय थिए ऐं इहो भॼो। जे आत्मा खे निश्चय थींदो आहे न कि हा इहे परमात्मा जो ई ज्ञान आहे, त उहो फटाफट होॾे वञी करे बाबा सां मिलणु वेंदा आहिनि। हाणे त ख़ैर उते जो जॻह ठही विया आहिनि, जीअं पहिरियों शिव बाबा जॾहिं ईंदा हुया ब्रह्मा बाबा जे शरीर में, हाणे त ब्रह्मा बाबा शरीर छॾे छॾियईं, लेकिन त बि स्थान वाइब्रेशन त आहे न। बाबा चईंदा आहिनि कि राखी बि ॿधाइणी आहे कि असां विकार में न वेंदासीं। असां शिव बाबा सां प्रतिज्ञा कंदा आहियूं। जो राखी ॿधबी आहे, उहो राखी जो असली अर्थ छा थींदो आहे, पवित्रता जी प्रतिज्ञा करणु। त हाणे असां बाबा सां बि प्रतिज्ञा करूं कि बाबा असां मन वचन कर्म सदा ई पवित्र रहंदासीं ऐं शुद्ध भोजन खाईंदासीं। शुद्ध बोल, शुद्ध कर्म। शिव बाबा ई चईंदा आहिनि ॿारनि खे तव्हांखे निर्विकारी ज़रूरु ठहिणो आहे। अगरि विकार में वियो त कमाई चट थी वई, 100 गुणा दंड मिलंदो। अगरि असां हिकु बार बाबा सां प्रतिज्ञा कंदा आहियूं न कि हा बाबा मां अॼु खां पवित्र रहंदमि, जे मन वचन कर्म ऐं विकारनि सां बि परहेज़ कंदमि, काम क्रोध लोभ मोह अहंकार। अगरि प्रतिज्ञा कई ऐं पोइ तोड़े छॾी त 100 गुणा दंड मिलंदो आहे। अगरि तव्हां जेतिरो करे सघो था न, बाबा चईंदा आहिनि ओतिरो असांखे बाबा सां प्रतिज्ञा करणी खपे कि तव्हां बाबा जो ज्ञान त ॾाढो विस्तार आहे, लेकिन सुठो त सॼो ई आहे, लेकिन तव्हां जेतिरो करे सघंदा आहियो बाबा चईंदा आहिनि ओतिरी प्रतिज्ञा करो ऐं उनखे पूरी रीति निभायो न। हिकु थींदो आहे असां ज्ञान ॿुधंदा आहियूं, सुठो लॻंदो आहे। हिकु थींदो आहे असां ॿुधूं था लेकिन असांखे उहो धारण बि करिणो आहे। पोइ जॾहिं धारण करिणो आहे त बाबा सां असांखे प्रॉमिस करिणो हूंदो आहे, बाबा मां अॼु खां ईअं कंदमि। पोइ असांखे सावधान थी करे रहणो आहे न। जीअं असां दान ॾींदा आहियूं, सम्झो कोई तीर्थ ते वेंदो आहे, चईंदो आहे न अॼु खां मां ईअं न खाईंदमि, ईअं न चईंदमि, ईअं कमु न कंदमि, त उहो यादि रखंदो आहे। त ईअं ई हाणे शिव बाबा चैतन्य में परम धाम खां हेठि आया आहिनि, त असां जेको बि आहे रोज़ु असांखे बाबा खे कोई न कोई अवगुण विकार दान में ॾियणो आहे। पोइ वापसि न वठिणो आहे। सभु हिक सां ॾेई सघंदा आहियो त ॾाढो ई सुठो। चईंदा आहिनि न दे दान त छूटे ग्रहण।
63 जन्म था गोता खाया, हाणे त पवित्र ठहो न। फालतू सोचण बि अपवित्रता आहे। असांजी आत्मा जी एनर्जी केॾी ख़तमु थी वेंदी आहे। मूंखे यादि करो त तव्हांजा पाप भस्म थी वेंदा। आत्मा आत्मा भाव भाव कंहिंजे नाम रूप में फसिणो न आहे। अगरि कोई रेगुलर न पढ़ंदो आहे त जल्दी में न अचिणो खपे। अगरि कोई रेगुलर न पढ़ंदो आहे त जल्दी में वठी न अचिणो खपे न त होॾे वेंदा त उन्हनि खे कुझु अनुभव न थींदो। भले बाबा चईंदा आहिनि हिकु ॾींहं में बि तीर लॻी सघंदो आहे, परंतु सम्झ सां बि कमु वठिणो खपे। तव्हां ब्राह्मण आहियो, उत्तम। ब्राह्मण अर्थ आहे जॾहिं असां पवित्रता जी प्रतिज्ञा कंदा आहियूं त असां ब्राह्मण ठही वेंदा आहिनि। इहे तव्हांजो ॾाढो ऊच कुल आहे। हुते कोई सत्संग आदि न हूंदा आहिनि। सतयुग में सत्संग भक्ति मार्ग में हूंदा आहिनि। तव्हां ॼाणंदा आहियो सत्य जो संग तारे, सत्य जो संग मिलंदो ई तॾहिं आहे जॾहिं सतयुग जी स्थापना थियण वारी आहे। सत्संग मतिलबु सदा सचे जे संग में रहणु। माण्हू त इहे सत्संग कंदा आहिनि, थोरा ॼणा वेही रहंदा आहिनि, चईंदा आहिनि असीं सत्संग करूं था। लेकिन सचो सचो सत्संग छा हूंदो आहे? सभिनि खां सचो केरु आहे? परमात्मा। सदा ई उनजी संग में रहण ई सदा ई सत्संग में रहणो आहे। तव्हां ॼाणंदा आहियो सत्य जो संग तारे, सत्य जो संग मिलंदो ई तॾहिं आहे जॾहिं सतयुग जी स्थापना थियणी हूंदी आहे। इहे कंहिंजी बुद्धि में न ईंदो आहे, छो जी बुद्धि जो तालो लॻल आहे न। सतयुग जी स्थापना तॾहिं थियणी हूंदी आहे जॾहिं शिव बाबा सचो बाप हिन सृष्टि ते ईंदो आहे। जॾहिं असां हुन सचे जो संग कंदा आहियूं तॾहिं इहा दुनिया सतयुग थी वेंदी आहे। ॾिसो हाणे केॾी सारी आत्मायूं सचे बाबा जो संग करे वेठियूं आहिनि न, त इहा दुनिया खे सतयुग ठहिणो ई आहे। तव्हां ॼाणंदा आहियो सत्य जो संग तारे, सत्य जो संग मिलंदो ई आहे जॾहिं सतयुग जी स्थापना थियणी आहे। छो की बाबा तॾहिं ई ईंदा आहिनि सतयुग जी जॾहिं स्थापना थियण हूंदी आहे। इहे कंहिंजी बुद्धि में न ईंदो आहे, छो जो बुद्धि जो तालो लॻल आहे। हाणे सतयुग में वञिणो आहे, सत्य जो संग मिलंदो ई आहे। सतयुग ऐं कलयुग जे विच हिन पुरुषोत्तम संगम युग में उहो माण्हू, उहो गुरू माण्हू त संगम युगी न आहिनि। संगम युगी हाणे असां ॾिसो, हाणे असां न विच में आहियूं। अगरि असां बाबा खे यादि कंदा आहियूं, बाबा जी श्रीमत ते हलंदा आहियूं त असां कलयुग खां निकिरी करे सतयुग जी तरफ़ वञूं था। बाबा जो चयो मञणु मतिलबु सतयुग जी दुनिया में वञणु। त हाणे असां न हिन पुरुषोत्तम संगम युग ते आहियूं। पुरुषोत्तम मतिलबु कि असां आत्मा आहियूं न, पुरुष आहियूं। असां आत्मा आहियूं, पुरुष उत्तम ठहूं था हाणे। अर्थात आत्मा में जो संकल्प बुद्धि, मन बुद्धि संस्कार हूंदा न, उन्हनि खे असां सुधारूं था। त हाणे आत्मा असां उत्तम ठहूं था। अर्थात पंहिंजी संकल्प, पंहिंजी बुद्धि खे, पंहिंजे संस्कारनि खे चेंज था करूं हिन संगम युग ते। दुनिया वारा हिन संगम युग खे न ॼाणंदा आहिनि। बाबा जॾहिं ईंदा आहिनि त बेटा बेटा चई सॾु कंदा आहिनि। उन्हनि गुरू माण्हुनि खे तव्हां बाबा थोरी चईंदो न। हिते त असां डायरेक्ट शिव बाबा खे पंहिंजो बाप चईंदा आहियूं, त बाबा बि असांखे बेटा बेटा चईंदो आहे। कंहिंखे? असांजी आत्मा खे। दुनिया में जो गुरू आहिनि उन्हनि खे कोई उहो थोरी कोई बेटा बेटा चईंदा या उन्हनि खे कोई पंहिंजो बाबा थोरी सम्झंदा माण्हू। हिकदमि बुद्धि खे गोदरेज जो तालो लॻल आहे। बाबा अची करे तालो खोलंदा आहिनि। बाबा ॾिठई केतिरी युक्ति रचंदा आहिनि कि मनुष्य अची करे हीरे जहिड़ो जीवन ठाहिनि। बाबा ॾिठई केतिरी युक्ति रचंदा आहिनि कि बाबा अची करे युक्ति रचंदा आहिनि ताकी मनुष्य पंहिंजो हीरे जहिड़ो जीवन ठाहिनि। मैगज़ीन किताबी आदि छपाईंदा रहंदा आहिनि। ॾाॾा जो कल्याण थिए त ॾाॾनि जी आशीर्वाद मिलंदी आहे। हिन समय असांखे इहो ई कमु करिणो आहे। कंहिंखे बि सुख शांती ख़ुशी ॾियणु, परमात्मा जी यादि दिलाइणु, पर सही परमात्मा जो परिचय ॾियणु, इहे ई सभिनि खां कल्याण जो कर्म आहे। प्रजा ठाहिण जो पुरुषार्थ करिणो खपे। पंहिंजे खे अर्थात सतयुग में जो आत्मायूं हलंदियूं त जीअं जीअं असां बाबा जो परिचय ॾींदासीं, बाबा जी श्रेष्ठ मत सभिनि खे ॿुधाईंदासीं त उहे सतयुग में ईंदियूं न असां सभु लक्ष्मी नारायण जे राज्य में ईंदासीं न। त असां सभु लक्ष्मी नारायण जे राज्य में ईंदासीं त असां जीअं उन्हनि जी प्रजा थी वियासीं।
पंहिंजे खे हिकु महाराजा महारानी हुअसि, सभु उन्हनि जी प्रजा। पंहिंजे खे बंधन सां छुड़ाइणो खपे। शरीर निर्वाह त सर्विस त ज़रूरु करणी आहे। ईश्वर सर्विस थींदी आहे सिर्फ़ु सुबुह ऐं शाम जो। हुन समय सभिनि खे फ़ुर्सत हूंदी आहे। जंहिंसां गॾु तव्हां लौकिक सर्विस कंदा आहियो उन्हनि खे बि परिचय ॾियो कि असांजा 2 बाप आहिनि। असांजा घणा बाप आहिनि? 2। लौकिक बाप अर्थात देह जो माउ बाप त अलॻि हूंदो आहे, लेकिन आत्मा जो बाप, सभिनि जो पारलौकिक बाप, उहो हिकु ई आहे। उहो सुप्रीम आहे। बाबा चईंदा आहिनि मुंहिंजो बि पार्ट आहे। हाणे तव्हां ॿार मुंहिंजो परिचय ॼाणे विया आहियो न, तव्हां असां आत्मा आहियूं। आत्मा जो पीउ केरु? परमात्मा, परम पिता परमात्मा जी खे असां शिव बाबा चईंदा आहियूं। आत्मा खे ई ॼाणे, आत्मा खे बि तव्हां ॼाणियो आहे। आत्मा जे लाइ चईंदा आहिनि भ्रुकुटी जे विच में चमकंदो आहे अजब सितारो। उहा अकाल तख़्त बि आहे। इहा जेका असांजो भ्रुकुटी जे विच जो जॻह आहे न, हिनखे अकाल तख़्त चइबो आहे। हिते असांजी आत्मा वेठी आहे। आत्मा खे कॾहिं काल न खाईंदो आहे। शरीर खे ख़तमु थी वेंदो आहे, आत्मा खे कॾहिं काल न खाईंदो आहे। उहा सिर्फ़ु मेरी ऐं साफ़ थींदी आहे। आत्मा मेरी ऐं साफ़ थींदी आहे। आत्मा जो तख़्त शोभदो बि भ्रुकुटी जे विच में आहे। ॾिसो ॿियो किथे आत्मा वेही त शोभदी, लेकिन आत्मा जो रहण जो स्थान भ्रुकुटी जे विच में आहे। तिलक जी निशानी बि हिते ॾींदा आहियूं। बाबा चईंदा आहिनि तव्हां पंहिंजे खे आपे ई राज तिलक ॾियण जे लाइक़ु ठाहियो। जेतिरो जेतिरो असां बाबा खे यादि कंदासीं ओतिरो ओतिरो असांजी आत्मा सूक्ष्म और स्थूल कर्मेंद्रियनि जी राजा थी वेंदी। ईअं न कि मां सभिनि खे राज तिलक ॾींदो आहे। जो आत्मा जेतिरो परमात्मा खे यादि कंदी ओतिरो हाणे पंहिंजी स्थूल ऐं सूक्ष्म कर्मेंद्रियनि ते राज्य कंदी, उहा ई आत्मा सत्युग में ऊच पद पाईंदी। तव्हां पंहिंजे खे दिलाए सघंदा आहियो। बाबा ॼाणंदा आहिनि कि ॾाढी सर्विस कंदा आहिनि। मैगज़ीन में बि लिखंदा ॾाढी सुठी, मैगज़ीन में बि लिखत ॾाढी सुठी हूंदी आहे। साथ साथ योग जी महिनत बि करणी आहे, जंहिंसां असांजा विक्रम विनाश थियनि। हिते बाबा जी यज्ञ में न, ब्रह्म कुमार कुमारी जो बाबा जो यज्ञ आहे, हिन में न मैगज़ीन छपंदियूं आहिनि। मैगज़ीन उन्हनि में बाबा जो ज्ञान हूंदो आहे। त बाबा जो उन्हनि जे लाइ चवनि था कि मैगज़ीन में लिखत ॾाढी सुठी हुजणी खपे, ताकी माण्हुनि खे पढ़ी करे सुख शांती ख़ुशी मिले। ऐं साथ साथ मुंहिंजी यादि बि हुजे। बाबा चईंदा आहिनि हर कर्म कंदे मूंखे यादि करो त तव्हांजा विक्रम बि विनाश थी वञनि। दिन प्रतिदिन तव्हां सुठा राजयोगी ठहींदा वेंदा। सम्झंदा आहिनि जीअं कि हाणे शरीर छुटंदो आहे, हाणे असां हली वेंदासीं। सूक्ष्म वतन ताईं त ॿार वेंदा आहिनि, मूल वतन खे बि सुठी रीति ॼाणंदा आहिनि। सूक्ष्म वतन कहिड़ो हूंदो आहे? जिते असां आत्मायूं लाइट जे शरीर में रहंदियूं आहिनि। ऐं मूल वतन कहिड़ो आहे? जिते असां आत्मायूं निराकार रूप में रहंदियूं आहिनि। उहो मूल वतन आहे असांजी आत्माउनि जो घर। असां आत्माउनि जो घर कहिड़ो आहे? मूल वतन, मथे परम धाम में। मनुष्य शांति धाम जे लाइ बि भक्ति कंदा आहिनि। सुखधाम जो त कंहिंखे मालूम ई न आहे। स्वर्ग में वञण जी शिक्षा त कोई ॾेई न सघे बाप जे सिवाय, है न। केरु चईंदो असांखे स्वर्ग में हलण लाइ दैवी गुण धारण करो, परमात्मा खे यादि करो? न, कोई शरीर छॾे त माण्हू लिखंदो आहे फलानो स्वर्गवासी थियो। स्वर्ग में वञण लाइ बि दैवी गुणनि जी धारणा त हुजणी खपे न। परमात्मा स्थापन कंदो आहे त परमात्मा जी यादि में शरीर छॾंदासीं तॾहिं त स्वर्ग में वेंदासीं न। बाबा चवनि था इहे प्रवृत्ति मार्ग आहे। ॿिन्हिनि खे मुक्ति धाम में वञिणो आहे। सत्युग में प्रवृत्ति मार्ग हूंदो आहे। पहिरियों असां सभु आत्मायूं मुक्ति धाम में वेंदासीं। उहो माण्हू उल्टो रास्तो ॿुधाईंदा आहिनि। वेंदा त कोई न आहिनि, सभिनि खे पिछाड़ी में बाप ई वठी वेंदो। ॾिसो दुनिया में दिन प्रतिदिन पॉपुलेशन वधे थी न। अगरि माण्हू शरीर छॾनि था त ओतिरी पॉपुलेशन घटि थियणी खपे न, पर इंक्रीमेंट ई थिए थी। त हिन जो मतिलबु छा आहे कि आत्मायूं हिते ई पुनर्जन्म वठनि थियूं। तॾहिं त हेॾी पॉपुलेशन आहे। एकाती सत्युग में पहिरियों 9 लख, हाणे ॾिसो दुनिया में केॾा माण्हू आहिनि।
त कोई मथे न वियो आहे अञा ताईं। मथे कॾहिं वेंदासीं जॾहिं बाबा हाणे ईंदा आहिनि न, त हाणे बाबा सभिनि खे हिकु साथ मथे वठी वेंदा आहिनि। चईंदा आहिनि न, मच्छर सदृश्य सभु वेंदा। इहे उन्हनि जी दुनिया में इहे जेको सभिनि आत्माउनि खे मथे वठी वञण जी ड्यूटी बाबा जी आहे। कोई सुठी रीति पढ़ी करे राज्य भाग्य वठंदा आहिनि, बाक़ी सभु कीअं पढ़ंदा आहिनि। त असांखे हाणे इहे सुठी बाबा जो असां ज्ञान छो था ॿुधूं, ताकी असां सुठा दैवी गुण धारण करे सतयुग जी में पद पाइण लाइ। जीअं दुनिया में बि अलॻि अलॻि पद आहिनि न, त उहो पढ़ाई लिखाई सां ई पाईंदा आहिनि, पंहिंजी कमाई महिनत सां पाईंदा आहिनि न। त ईअं ई असां हाणे जेकी ॿियो जनरेशन अचण वारी आहे, उहा सतयुग जी अचण वारी आहे। त हुन में असां कीअं पद पाईंदासीं, हाणे जेतिरो असां बाबा जी पढ़ाई सुठी रीति पढ़ंदासीं, दैवी गुण धारण कंदासीं, उन अनुसार असांखे राज्य भाग्य मिलंदो। बाक़ी सभु कीअं पढ़ंदा आहिनि, उहे जीअं नंबरवार वेंदा नंबरवार ईंदा। इन ॻाल्हियुनि में जास्ती समय वेस्ट न करो। चईंदा आहिनि बाबा खे यादि करण जी फुर्सत न मिलंदी आहे, ॿार चईंदा आहिनि। पोइ हिन में समय छो वेस्ट कंदा आहियो फालतू ॻाल्हियुनि में। इहे त निश्चय आहे कि बेहद जो बाप टीचर गुरु बि आहे, पोइ ॿियो कोई खे यादि करण जी ज़रूरत ई न आहे। तव्हां ॼाणंदा आहियो दुनिया में ॾिसो केॾे प्रकार, हिकु ई ॾिसो घर घर में ॾिसो, दुनिया में ॾिसो केॾा धार्मिक स्थान ठहियल आहिनि, ऐं दिन प्रतिदिन वधंदा ई था वञनि। अलाए कहिड़ी माताऊं, देवता, गुरु, माण्हू निराकार परमात्मा खां त दूर ई थी वियो आहे, हिन देहधारियुनि में ई फसी वियो आहे। जिते ॾिसंदा आहिनि कि हा भई हिते हिन माण्हू जो उद्धार थियो, हिते हिन जो कमु थियो, हिते हिन जो हीअं थियो, हुते हली वेंदा आहिनि। त बाबा चईंदा आहिनि कि हाणे तव्हांखे जॾहिं परमात्मा जो यथार्थ परिचय मिलियो, त हाणे तव्हांखे काॾे बुद्धि खे भटकाइण जी ज़रूरत ई न आहे। तव्हां ॼाणंदा आहियो कल्प पहिरियों बि श्रीमत ते हली करे पावन ठहियासीं न। घड़ी घड़ी चक्कर बि फिराईंदा रहो कि असां ई सतयुग में हुआसीं, पोइ त्रेता, पोइ द्वापर, पोइ कलयुग। तव्हांजो नाम ई आहे स्वदर्शन चक्रधारी। विष्णु जे हथ में स्वदर्शन चक्र ॾिनो अथई न। स्वदर्शन चक्र मतिलबु आत्मा स्व। मां आत्मा स्व, मुंहिंजे आत्मा खे दर्शन थियो आहे कि मां हिन सृष्टि में हीअं चक्कर लॻाया ई आहे। पहिरियों मां सतयुग में हुयमि, पोइ त्रेता, पोइ द्वापर, पोइ कलयुग। इन जो अर्थ हूंदो आहे स्वदर्शन चक्रधारी। त जंहिं आत्मा ख़ुदि जो दर्शन कयो, हुनखे छा चईंदा आहियूं, स्वदर्शन चक्रधारी आत्मा। त इहे असांखे घड़ी घड़ी यादि करिणो आहे। ज्ञान सागर सां तव्हांखे भरण में देरी न लॻंदी। ज्ञान सागर जीअं वो न नार ऐं रॉकेट जीअं कुएं मां पानी खींचंदा आहिनि न, त हाणे असांखे छा करिणो आहे, ज्ञान सागर बाप खे यादि करे पंहिंजी बुद्धि रूपी बर्तन में पाणी भरिणो आहे। ख़ाली थियण में देरी लॻंदी आहे, ऐं असांजी जेकी बुद्धि रूपी बर्तन ज्ञान सां हाणे भरपूर थी वेंदो, पोइ पूरा 84 जन्म लॻंदा उनखे ख़ाली थियण में। तव्हां आहियो मिठा सिकीलदा ॿार, जी कल्प खां पोइ अची करे मिलिया आहियो। इहो पको निश्चय खपे असां 84 जन्मनि खां पोइ वरी अची करे बाप सां मिलिया आहियूं। बाप चईंदा आहिनि जे पहिरियों भक्ति कई, उहो पहिरियों ज्ञान जे लाइक़ु बि ठहिया। जेतिरी भक्ति कई हूंदी न, हाणे उन अनुसार ई उहो बाबा खे यादि बि कंदा। छो जी भक्ति जो फल खपे न। भक्ति जो फल छा आहे, इहे ज्ञान। माण्हू चईंदा आहिनि न भक्ति जो फल ॾियणु, भक्ति बि कंदा आहिनि, हेॾे होॾे भॻवानु चईंदा आहिनि भॻवान सां मिलणो हूंदो, पोइ बि छा गीत ॻाईंदा आहिनि, चारों तरफ़ लॻाया फेरा त बि भॻवान सां दूर रहिया। त मतिलबु अञा ताईं भक्ति में माण्हुनि खे भॻवानु न मिलियो, अञा मिलणो आहे। भक्ति जो फल छा आहे, इहे ज्ञान कि तव्हां आत्मा ई आहियो, असांजो पीउ परमात्मा आहे। जॾहिं असां परमात्मा खे हिन रीति यादि कंदा आहियूं, तॾहिं ई असांखे भॻवान जी मिलण जी अनुभूति थींदी आहे। त सदैव पंहिंजे फल अथवा वर्से खे यादि कंदा रहो। फल अक्षर ज़रूरु, अक्षर भक्ति मार्ग जो आहे। वर्सो ठीकु आहे, बेहद जो बाप खे यादि करण सां वर्सो मिलंदो आहे। हाणे असांखे वर्सो कहिड़ो थो मिले, स्वर्ग जो वर्सो।
ॿियो कोई उपाय न आहे। कोई बि स्वर्ग में न वञी सघंदो आहे जेसिताईं बाबा खे ऐं बाबा जे हिन ज्ञान खे न ॿुधे, बाबा खे यादि न करे, बाबा जे हिन ज्ञान खे न ॿुधे, तेसिताईं कोई बि स्वर्ग में न वञी सघंदो आहे। भारत जो प्राचीन योग मशहूरु आहे, उहे सम्झंदा आहिनि असां भारत जो प्राचीन योग सिखंदा आहियूं। बाबा सम्झाईंदा आहिनि उहे ड्रामा अनुसार हठ योगी ठही वेंदा आहिनि। उहे सम्झाईंदा आहिनि असां भारत जो प्राचीन योग सिखंदा आहियूं। बाबा सम्झाईंदा आहिनि, दुनिया वारा सोचंदा आहिनि विदेश मां बि माण्हू ईंदा आहिनि भारत जो प्राचीन योग सिखणु, लेकिन योग छा थींदो आहे? ख़ुदि खे आत्मा सम्झी करे परमात्मा खे यादि करणु। योग मतिलबु मिलन। जॾहिं आत्मा परमात्मा खे यादि कंदी आहे न, हुन सां मिलन मनाईंदी आहे न, इनखे योग चइबो आहे। त असां भारत जो माण्हू त ईअं चईंदा आहिनि, बाबा चईंदा आहिनि कि उहो त हठ योग सेखारींदा आहिनि, टंग ते टंग रखी ऐं पाणी में आग में हिकु टंग ते बि, इहा हठ योग हूंदो आहे। राजयोग अर्थात आत्मा स्वकर्मेंद्रियनि ते राज्य प्राप्त करे परमात्मा जी शक्ति सां। राजयोग हाणे तव्हां सिखंदा आहियो छो जी हाणे संगम युग आहे न, उन्हनि जो धर्म अलॻि आहे। वास्तव में उन्हनि खे गुरु करिणो न खपे। जेका बि माण्हू हूंदा आहिनि कि इहे सन्यासी त हठ योगी आहिनि न, इन्हनि त घर ॿार छॾियो आहे। इहे अगरि प्रवृत्ति, हिननि ख़ुदि जी प्रवृत्ति त हलाई न आहे, त इहे प्रवृत्ति मार्ग वारनि खे कीअं हलाए सघंदा आहिनि? त बाबा चईंदा आहिनि ॾिसो, निवृत्ति मार्ग वारा जेका सन्यासियुनि जो त धर्म ई अलॻि आहे। हिन जेका बि प्रवृत्ति मार्ग वारा आहिनि, हुननि खे लक्ष्मी नारायण खे यादि करिणो खपे। भई हिन लक्ष्मी नारायण ख़ुदि जी प्रवृत्ति केॾी सुख शांति सां हलाईं, त असांखे अहिड़ो ठहिणो आहे। प्रवृत्ति मार्ग वारनि जो लक्ष्य हुजणो खपे कि असांखे लक्ष्मी नारायण जहिड़ो ठहिणो आहे न। घर में लक्ष्मी नारायण जो चित्र रखो न। बाक़ी निवृत्ति मार्ग वारो उहो त ख़ुदि जो ई घर बार छॾे आया आहिनि, त उहा गृहस्थी कीअं हलाइणु सिखाए सघंदा आहिनि? त बाबा चईंदा आहिनि कि वास्तव में उन्हनि खे गुरु करिणो न खपे, अहिड़े गुरु, परंतु ड्रामा अनुसार पोइ बि कंदा ज़रूरु आहिनि। तव्हां ॿारनि खे हाणे राइटिस्ट ठहिणो आहे, रिलीजन में ई ताक़त आहे। तव्हांखे जो मां देवी देवता ठाहियां थो, इहे धर्म ॾाढो सुख ॾियण वारो आहे। मुंहिंजी ताक़त सां उन्हनि खे, मुंहिंजी ताक़त बि उन्हनि खे मिलंदी आहे जो मूंखे यादि कंदो आहे। हाणे बाबा ॾिसो हिन दुनिया में अची करे न प्रवृत्ति मार्ग, सुख शांति जो प्रवृत्ति मार्ग स्थापन करणु आयो आहे। हिन समय घर घर में लड़ाई झगड़ो आहे न, प्रवृत्ति मार्ग में लड़ाई झगड़ो आहे न, त इहे ई परमात्मा अची करे हाणे असांजे लाइ सुख जो धर्म, देवी देवताउनि जो धर्म ठाहिणु आयो आहे। त उन्हनि ताक़त कंहिंखे मिलंदी जो मूंखे यादि कंदा। बाबा खे यादि करण सां न तव्हां लक्ष्मी नारायण जहिड़ा ठही वेंदो। अगरि हिकु घर में पति पत्नी परमात्मा खे यादि कंदा आहिनि, निराकार रूप में ख़ुदि खे यादि करे, ख़ुदि खे आत्मा सम्झी करे, त उन्हनि में लक्ष्मी नारायण जहिड़ा गुण ईंदा वेंदा आहिनि। मतिलबु उन्हनि जी गृहस्थी में सुख शांति ईंदी रहंदी आहे। त बाप जो ख़ुदि धर्म स्थापन कंदा आहिनि, उन्हनि में ॾाढी ताक़त आहे। तव्हां सॼे विश्व जा मालिक ठही वेंदा आहियो। बाप हिन धर्म जी महिमा कंदा आहिनि कि हिन में ॾाढी माइट आहे। चईंदा आहिनि न, रिलीजियस इज माइट, त धर्म में ताक़त हूंदी आहे। अॼु माण्हू घर गृहस्थी हलाइनि था, लेकिन घर गृहस्थी में त प्रवृत्ति मार्ग आहे। त तव्हां मञो था निवृत्ति मार्ग वारनि खे प्रवृत्ति मार्ग हले थो, तॾहिं त खिटखिट थिए थी। त कहिड़े धर्म में सभिनि खां जास्ती ताक़त आहे? देवी देवता धर्म में ॾाढी वॾी ताक़त आहे। छो जी देवी देवता धर्म स्वयं परमात्मा स्थापन कयो अथई। त हाणे बाबा उहो ई धर्म वरी खां स्थापना करणु आयो आहे। अलमाइटी बाबा सां असांखे माइट अर्थात शक्ति मिलंदी आहे। वास्तव में माइट सभिनि खे मिलंदी आहे, लेकिन नंबरवार अनुसार। तव्हांखे जेतिरी माइट खपे ओतिरी बाबा खां वठो, पोइ दैवी गुणनि जी सब्जेक्ट बि खपे। असांखे हिकु त बाबा खे यादि करे शक्ति वठणी आहे, ॿियो छा करिणो आहे? दैवी गुणनि बि धारण करणा आहिनि। कंहिंखे तंग न करो। दैवी गुणनि में अॼु बाबा असांखे छा शिक्षा था ॾियनि? कंहिंखे तंग न करो, दुख न ॾियो। इहे कॾहिं कंहिंखे उल्टा सुल्टा शब्द न चईंदा। लक्ष्मी नारायण चईंदा उल्टा सुल्टा?
त तव्हां घर गृहस्थी में रहंदी हुई ईअं सोचो असां लक्ष्मी नारायण जहिड़ा आहियूं, पोइ तव्हां कॾहिं बि कंहिंखे उल्टा सुल्टा शब्द न चईंदा। ॼाणंदा आहिनि जीअं कमु मां कंदमि मूंखे ॾिसी ॿिया बि कंदा, त इहे नोट करे छॾो। अॼु खां मूंखे कंहिंखे तंग न करिणो आहे, दुख न ॾियणो आहे, उल्टा सुल्टा शब्द न चइणा आहिनि, जहिड़ो कमु मां कंदमि मूंखे ॾिसी ॿिया कंदा, इहे सदा ध्यानु रखंदमि। आसरी गुणनि खां दैवी गुणनि में अचिणो आहे, इहे ई बाबा जे ज्ञान जो लक्ष्य आहे। ॾिसणो आहे असां कंहिंखे दुख त न ॾींदा आहियूं, दुख ॾियो बि न, दुख वठो बि न, अहिड़ो कोई न जंहिंखे दुख न ॾींदा हुजो, अहिड़ो कोई न आहे जो कंहिंखे दुख न ॾींदो आहे। कलयुगी दुनिया में त माण्हू जाने अनजाने ॾेई छॾंदा आहिनि न, कुझु न कुझु भूलियूं थींदियूं ज़रूरु आहिनि, उहा अवस्था बि ईंदी, इहा अभ्यास कंदे कंदे असांजी उहा अवस्था बि ईंदी की असां कंहिंखे दुख न ॾींदासीं। जो मनसा वाचा कर्मणा कंहिंखे दुख न ॾे, इहा अवस्था असांखे लाइणी आहे, त असीं असांखे पुरुषार्थ करिणो आहे की मां मन वचन कर्म कंहिंखे बि दुख न ॾियां। बाबा चईंदा आहिनि हिन समय असां पुरुषार्थ अवस्था में आहियूं, हर ॻाल्हि नंबरवार पुरुषार्थ अनुसार थींदी आहे। हाणे पुरुषार्थ सुख जे लाइ कंदा आहियो, परंतु बाप बिगर कोई सुख असांखे ॾेई न सघंदो आहे, है न। बाप परमात्मा जे बिना कोई सुख ॾेई सघंदो आहे। ॾिसंदा आहियो सोमनाथ जे मंदर में केतिरा हीरे जवाहरात हुया, उहे सभु काॾे विया? ॾिसो द्वापर युग में बि असां वटि ॾाढो धन हुयो, जो सोमनाथ जो मंदरु एॾो सोने हीरे जो ठातो हुयो। हाणे उहो मंदर में एॾो सोनो आदि काॾे हो न, उहो सभु काॾां खां, ऐं असां वटि एॾो सोनो काथां आयो? छोजी सतयुग में असां वटि ॾाढो धन हुयो, द्वापर में बि, त्रेता में बि हुयो, पोइ द्वापर खां ख़तमु थींदो वियो। कीअं असांखे सतयुग में साहूकार ठातो? बाबा। सॼो ॾींहुं हिन पढ़ाई जो चिंतन कंदा रहो, मन में कोई न कोई ॻाल्हि त हलंदी रहंदी आहे, हुनजी जॻह बाबा जी ॻाल्हियूं यादि कंदा रहो। अॼु सॼो ॾींहुं यादि कजो बाबा असांखे मुरली में छा छा ॿुधाईं। गृहस्थ व्यवहार में रहंदे हुए कमल पुष्प समान पवित्र रहणो आहे। कमल जो फूल कंहिंजो सिंबल आहे? जेको घर गृहस्थी में रही करे पवित्र रहंदा आहिनि न, मन वचन कर्म सां में शुद्धता हुजे, विकारनि सां परहेज़ हुजे, जीअं लक्ष्मी नारायण रहंदा आहिनि। जॾहिं तव्हां घर गृहस्थी में लक्ष्मी नारायण जहिड़ा रहंदव, तॾहिं तव्हां कमल पुष्प समान पवित्र रहंदव। तव्हां इहो पुरुषार्थ कयो आहे, तॾहिं त माला ठही आहे न। असांखे लक्ष्मी नारायण सुठा छो लॻंदा आहिनि? छोजी असां उन्हनि जे राज्य में हुयासीं, असां बि पुरुषार्थ करे अहिड़ा ठहियासीं, त हाणे वरी उअं ई ठहिणो आहे असांखे। कल्प कल्प ठहींदा ई रहंदा आहियो। माला कंहिंजी यादगार आहे, इहे बि तव्हां ॼाणंदा आहियो न, इहे बि असां ॼाणंदा आहियूं न, माला कंहिंजी यादगार आहे। उहो त माला खे सिमरन करे ॾाढो मस्तु थी वेंदा आहिनि। भक्ति में छा थींदो आहे ऐं ज्ञान में छा थींदो आहे, इहे बि तव्हां ई ॼाणंदा आहियो। दुनिया में त माला खे माण्हू जपंदा आहिनि। बाबा चईंदा आहिनि कि तव्हांखे उहो दाणे लाइक़ु ठहिणो आहे, उहो दाणे लाइक़ु ठहिणो आहे। भक्ति में छा कंदा आहिनि, या ज्ञान में उनजो यथार्थ अर्थ ॿुधाईंदा आहिनि न। माला जपण सां छा थींदो? जे माला में, जीअं माला में जो दाणा दाणा आहिनि न, उहे आत्मा जा रूप आहिनि। त हाणे असां परमात्मा खे यादि करे जो गुण यादि धारण कंदासीं न, पोइ असांजी भक्ति मार्ग में देवी देवताउनि जी माला जा दाणा ठही करे उन आत्माउनि खे यादि कंदा आहिनि। त असांखे ओड़ो ठहिणो आहे, है न। तव्हां कंहिंखे बि सम्झाए सघंदा आहियो। पुरुषार्थ कंदे कंदे आख़िरी मुंहिंजी रिज़ल्ट कल्प पहिरियों मुआफ़िक़ निकिरी वेंदी न। जेको जंहिं सतयुग में जो पद पायो, उहे दाणा ठहींदा वेंदा। हर हिकु पंहिंजी जांच कंदो रहे। तव्हां सम्झायो असांखे ईअं ठहिणो ई आहे। पुरुषार्थ जी मार्जन मिली आहे। हाणे असांखे छा करिणो आहे? लक्ष्य छा रखिणो आहे? अवगुणनि खे छॾिणो आहे, दैवी गुणनि खे धारण करिणो आहे। त बाबा चईंदा आहिनि कि हाणे जो जेतिरो कंदो उनखे नंबरवार पुरुषार्थ अनुसार पद बि मिलंदो। नंबरवार पुरुषार्थ अनुसार बाप बि तव्हांजो स्वागत कंदा परम धाम में। तव्हां ॿार जो स्वागत कंदा आहियो, उनखां जास्ती बाप असांजो स्वागत कंदा। बाप जो धंधो ई आहे तव्हांजो स्वागत करणु।
त हाणे बाबा असांखे चवनि था अगरि असां लाइक़ु ॿार ठही वेंदासीं न त बाबा असांखे परम धाम में असांजो स्वागत कंदा। जॾहिं असां परम लाइक़ु आत्मा ठही करे परम धाम में पहुची वेंदासीं त बाबा असांजो स्वागत कंदा। स्वागत माना सदगति, सुख शांति जी अनुभूति, आत्मा में दैवी गुणनि जी धारणा, इहे सभिनि खां ऊचो स्वागत आहे। स्वागत मतिलबु असां जेतिरो पुरुषार्थ कंदासीं ओतिरो असांखे पंहिंजे जीवन में सुख शांती ख़ुशी मिली वेंदी। इहे सभिनि खां ऊचो स्वागत आहे। तव्हां सभिनि जो स्वागत कंदे तव्हां सभिनि जो स्वागत करणु बाबा मथां खां हेठि ईंदा आहिनि। अच्छा, मीठी मीठी सिकिल ते ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार ॾाॾनि जी आशीर्वाद वठण लाइ कल्याणकारी ठहिणो। असांखे ॾाॾनि जी आशीर्वाद वठणी आहे त सर्व जे लाइ कल्याण जी भावना रखो। शरीर निर्वार्थ कर्म कंदे हुए बि पंहिंजे खे बंधन खां मुक्त सुबुह शाम ईश्वरीय सर्विस करणी खपे। कर्म कंदे हुए बि न इहे न सोचो मां पंहिंजे घर जी, पंहिंजे ॿारनि जी, पंहिंजे फलाणे जी सेवा थी कमु थी करां, उन्हनि जे लाइ थी करां। न, मां बाबा जे ॿारनि जी सुबुह शाम बाबा जी ॿारनि जी सर्विस थी करां त बंधननि खां मुक्त थी वेंदा। न त लॻंदो बंधन लॻंदो आहे न। ऐं इहे असां सोचूं की न इहे त परमात्मा जा ॿार आहिनि, भॻवान जो घर आहे, मां हुते सेवा थी करां त बंधन खां मुक्त थी वेंदमि। ॿियो पॉइंट आहे ॿियनि जी ॻाल्हियुनि में पंहिंजो समय वेस्ट न करो। बाप खे यादि करे बाप खां शक्ति वठंदा हलो। सत्य जे संग में ई रहणो। बाबा जी यादि में रही करे हर कर्म करणु मतिलबु सदा सत्संग में रहणु। मनसा वाचा कर्मणा सभिनि खे सुख ॾियण जो पुरुषार्थ करो, कंहिंखे बि दुख न ॾियो। ये असांखे नोट करे रखिणो आहे। वरदान पवित्रता जे वरदान खे निजी संस्कार ठाहिण वारा, पवित्र जीवन ठाहिण वारा, महिनत मुक्त ठहो। कई ॿारनि खे पवित्र रहण में न महिनत लॻंदी आहे, मतिलबु विकारनि खे छॾण में, शुद्ध संकल्प करण में, सुठा बोलण में, सुठा कर्म करण में महिनत लॻंदी आहे। इन सां सिद्ध आहे कि वरदाता बाप सां जन्म जो वरदान न मिलियो। हाणे असांजो जॾहिं असां बाबा खे पहचाने वठंदा आहियूं न त जीअं असांजो नयो जन्म थी वेंदो। त जन्म ते ई बाबा असां सभिनि खे 2 वरदान ॾींदा आहिनि, योगी भव, पवित्र भव। योगी अर्थात सदा बाप खे यादि कंदा रहो, ख़ुदि खे आत्मा सम्झी करे, ऐं पवित्र रहो। पवित्र अर्थात विकारनि सां परे और मन वचन कर्म सदा शुद्ध, ब्रह्मचार्य बि ब्रह्माचार्य बि। त बाबा चईंदा आहिनि अगरि तव्हांखे बाबा जो ठहिण खां पोइ जीअं जीअं असां पुरुषार्थ कंदा आहियूं, संकल्प खे चेंज कंदा आहियूं, अगरि असांखे महिनत लॻे थी त तुरंत यादि करो मां योगी आत्मा आहियां, मां पवित्र आत्मा आहियां। श्री बाबा मूंखे वरदान ॾिनो अथई। रोज़ु यादि करो, घड़ी यादि करो मां योगी आत्मा आहियां, मां पवित्र आत्मा आहियां। हर ब्राह्मण आत्मा खे जन्म जो पहिरियों वरदान ई इहो मिलंदो आहे, पवित्र भव, योगी भव। जीअं जन्म जा संस्कार ॾाढा पक्का हूंदा आहिनि त पवित्रता ब्राह्मण जन्म जो आदि संस्कार आहे। असांजो पवित्रता ब्राह्मण जीवन जो आदि संस्कार आहे, निजी संस्कार आहे असांजो। अगरि असां इहो अभ्यास कंदासीं न मां पवित्र आत्मा आहियां त कोई बि अपवित्र आत्मा, अपवित्रता जो संकल्प, अपवित्रता असांखे टच न करे सघंदी है न। त इन करे रोज़ु यादि रखिणो आहे मां केरु आहियां, योगी आत्मा आहियां, पवित्र आत्मा आहियां। हिन स्मृति सां पवित्र जीवन ठाहियो। पवित्रता सां सभु सुख शांति जी चईंदा आहिनि, पवित्रता सुख शांति जी जननी आहे न। हिन समय अपवित्रता आहे न सभु जगह, फालतू सोचण बि अपवित्रता आहे।
त हिन स्मृति सां पवित्र जीवन ठाहियो, महिनत सां मुक्त ठहो। जो असां दुनिया में ॾिसो माण्हू जो ब्राह्मण माण्हू हूंदा आहिनि न, उहे लैट्रिन वेंदा आहिनि न त सनानु करे ईंदा आहिनि। त असां लैट्रिन वञी करे न पोइ घर जा उहे ई कम, रोटी पाणी उहे सभु करूं था, त इहे बि अपवित्रता आहे, है न। माण्हू जो इहे बि ॾिसो गंदगी आहे न। असां ॾिसो जो मैतर माण्हू हूंदा आहिनि, उहो जो इहे साफ़ सफ़ाई कंदा आहिनि, उन्हनि सां माण्हू केॾो दूरि रहंदो। त मतिलबु इहा अशुद्धता आहे न। ॾिसो कोई माण्हू चईंदो इहे लैट्रिन मां थी करे आयो आहे, तीअं हथ धोई आयो आहे। सिर्फ़ु हथ धोइण सां कुझु न थींदो आहे। पर असां जॾहिं लैट्रिन में माण्हू वेंदा आहिनि त पाणी छीटा आदि कपिड़नि ते लॻंदा ई आहिनि न। त इहा बि अपवित्रता आहे। भई असां लैट्रिन वञूं त जेतिरो थी सघे, अगरि शरीर सां नथो थी सघे त उहो त बाबा खे चई छॾो, लेकिन जेतिरो थी सघे न, जीअं असां लैट्रिन वेंदा आहियूं त सभु कपिड़ा वपिड़ा लाहे करे, हा भई फ्रेश थी करे पोइ पाणी सां ई हिकु बार शरीर खे पोचे छॾो, सनानु कराए छॾो। हाणे त गर्मी आहे न, ऐं असां जेतिरो नियम ठाहींदासीं न त असांजो फ्रेश थियण जो टाइम बि फिक्स थी वेंदो। पोइ असां पंहिंजे हिन संस्कार खे ठाहे छॾंदा आहियूं। बार बार सनानु करण जी बि शुरू में थोरी शरीर खे सेट करण में थोरो टाइम लॻंदो आहे। छो जो अॼुकल्ह माण्हू न जॾहिं चाहे थी ईंदा आहिनि, लेकिन पहिरियों नियम हुयो। त इहा बि अपवित्रता आहे। त हिन स्मृति में रहो कि मां पवित्र आत्मा आहियां। हर प्रकार जी पवित्रता असांखे धारण करणी आहे, त असां जीवन में महिनत खां मुक्त थी वेंदासीं। असांजे जीवन में असांखे कोई प्रकार जी महिनत न करणी पवंदी। स्लोगन आहे, ट्रस्टी उहो आहे जंहिंमें सेवा जी शुद्ध भावना हुजे। ट्रस्टी उहो आहे जंहिंमें सेवा जी शुद्ध भावना हुजे। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।